अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। हज़रत सहल बिन साद रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है, हिकड़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहर तशरीफ़ वठी आया। उन मौके ते हज़रत अबू तलहा अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु अॻिते वधी करे अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मुंहिंजा माउ पीउ अव्हां ते क़ुर्बान, अॼु चेहरे मुबारक ते ख़ुशीअ जा आसार मालूम थी रहिया आहिनि। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक हाणे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम मूं वटि आयो ऐं उन अर्ज़ु कयो, ए मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जंहिं अव्हां ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन जे आमाल नामे में 10 नेकियूं लिखंदो, 10 गुनाह मिटाईंदो ऐं 10 दरजात वधाईंदो। उन पर दुरूद जिनको कसे बेकसा कहें, उन पर सलाम जिनको खबर बेखबर की है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तक़रीबन 40 साल जी उम्र में ऐलान नबूवत फरमायो। उन खां बाद 13 साल ताईं मक्के शरीफ़ में तशरीफ़ फरमा रहा ऐं नेकी जी दावत ॾींदा रहिया। घटि मां घटि 53 साल जी उमिरि मुबारक में पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल्लाह पाक जे हुक्म सां मक्के शरीफ़ खे अलविदा चई मदीना मुनव्वरा जी तरफ़ हिजरत कई। रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यारे गार यारे मज़ार हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु कबीला अमरू बिन औफ़ में तशरीफ़ खणी आया। ही जगह मदीने शरीफ़ खां 3 मील जे फ़ासिले ते आहे। प्यारे आका मक्की मदीने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते कुझु ॾींहं तरसिया क़याम फरमायूं ऐं हिन मक़ाम ते हिकु मस्जिद जो बुनियाद रखियो। ही तारीख़ इस्लामी जी सभिनी खां पहिरीं मस्जिद हुई, जंहिंखे मस्जिद कुबा जे नाले सां सुञातो वञे थो। हिन मस्जिद जी फ़ज़ीलत में रब्बे कायनात जो ही मुबारक इरशाद क़ुरान करीम जे मुक़द्दस सफ़हनि ते क़यामत ताईं जगमगाईंदो रहंदो। तर्जुमो कंजुल इरफ़ान, बेशक उहा मस्जिद जंहिंजो बुनियाद पहिरें ॾींहं खां परहेज़गारीअ ते रखियो वियो हो, उहा हिन जी हक़दार आहे त तव्हां उन में बीहो। प्यारे आका मक्की मदीने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुबा नाले जॻह ते 14 या 24 ॾींहं क़याम फरमायो। एतिरनि ॾींहंनि में कुबा मस्जिद जी तामीर मुकमल थी चुकी हुई। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ ॾांहुं रवाना थिया। रस्ते में बनु सालिम वटि तरसिया। हिते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों जुमो अदा फरमायो। ही जुमो जंहिं मस्जिद में अदा कयो वियो, उहा मस्जिद अॼु बि मस्जिद जुमा जे नाले सां मशहूरु आहे ऐं ज़ियारत जो मर्कज़ बणियल आहे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ खां तशरीफ़ खणी विया। मदीने शरीफ़ अची करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां जेको कमु सरअंजाम ॾिनो, उन में हिकु अहम तरीन कमु ही हुयो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ज़मीन ख़रीद फरमाई ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक हथनि सां उते मस्जिद जो बुनियाद रखियो। ही उहा मस्जिद आहे जंहिंजा इमाम के ॿिया न बल्कि पाण इमामुल अंबिया महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। ही मस्जिद ॿी का मस्जिद न आहे, बल्कि ही उहा ई मस्जिद आहे जंहिंखे अॼु असां
मस्जिद नबवी जे नाले सां सुञाणूं था। जंहिंखे दुनिया जी ॿी अफ़ज़ल मस्जिद हुजण जो एज़ाज़ हासिल आहे। मस्जिद नबवी के मेहराब और मिंबर पर दुरूद, सब्ज़ गुंबद और हर मीनार पर लाखों सलाम। प्यारा इस्लाम भाइरो, गौर फरमायो, ही असांजे आकाई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक सीरत जो निहायत हसीन पहलू आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र दौरान जिते जिते तरसिया उते उते मस्जिद जो बुनियाद रखी रहिया हुआ। कुबा में तशरीफ़ आंदा हो त मस्जिद कुबा जो बुनियाद रखियो। कबीला बनु सलीम में तशरीफ़ खणी आया त उते पहिरियों जुमो अदा फरमायो ऐं उन मस्जिद जो नालो मस्जिद जुमा रखियो। पोइ मदीने पाक तशरीफ़ खणी आया त हिते बि मस्जिद जो बुनियाद रखियऊं। हिन मां ख़बर पई त असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह मुबारक में मस्जिद जी केतिरी अहमियत आहे। प्यारा इस्लाम भाइरो, यादि रखो, मस्जिद असांजो बुनियादी मरकज़ आहे। मुआशिरे जे हुसन, तरक़ी, कामयाबी ऐं बहितरी जी इब्तिदा बि मस्जिद खां ई थींदी आहे ऐं इंतिहा बि मस्जिद ई खां थींदी आहे। अहले इस्लाम जो उहो शहर, उहो ॻोठु नामुकमल आहे जिते मस्जिद मौजूदु न आहे। हीअ अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो वस्फ़ आहे जो हू बुलंद रुतबे वारा हज़रात जिते तशरीफ़ खणी वेंदा हुआ उते सभिनी खां पहिरियां मस्जिद जो बुनियाद रखंदा हुआ। हेसि ताईं जो अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे रिहाइश जो फ़िक्र न हूंदो हो, बल्कि उन्हनि खे फ़िक्र हूंदो हो त मस्जिद बणाइण जो फ़िक्र हूंदो हो। ॾिसो, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुनिया में तशरीफ़ खणी आया, ज़ाहिर आहे तॾहिं ही दुनिया वीरान हुई। सिर्फ़ ॿई इंसान, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदन ज़ौजा मोहतरमा बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई। ही मकान, ही कोठियूं, आलीशान महल वग़ैरह कुझु बि न हुयो। उन माहौल में हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिते ज़मीन में अची करे जंहिं शइ जो फ़िक्र थियो उहो मस्जिद बाबति हुयो। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में तशरीफ़ आणे सभ खां पहिरियां मस्जिद जी तामीर कई। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम श्रीलंका तशरीफ़ खणी आया, उतां पैदल हली करे मके शरीफ़ तशरीफ़ खणी आया ऐं काबे शरीफ़ जी तामीर कई। उन्हीअ तरह तूफ़ान नूह खां बाद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम काबे शरीफ़ जी 2 भेरा तामीर कई। पाण हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे संदन वालिदा सां गॾु मके पाक जी गैर आबाद वादी में छॾे विया। पोइ हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी जो वाक़ियो पेश आयो। केतिरियूं क़ुर्बानूं पेश करण खां बाद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम काबे शरीफ़ जी तामीर जो शरफ़ हासिल कयो। मस्जिद अक्सा जिते प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शब मेराज तशरीफ़ वठी विया, अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नमाज़ पढ़ाई। हिन मुबारक मस्जिद जो बुनियाद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोटे हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम रखियो। पाण सफ़र ते हुआ, हिकु हंधि ते आराम फरमायूं। उते खांसि पहिरीं वही नाज़िल थी, तंहिं करे उन हंधि ते हिकु मस्जिद जो बुनियाद रखियो। बाद में हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी तामीर कई। अल्लाह पाक जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहा हस्ती आहिनि जो पाण अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे लाइ को मकान बणायो ई न हुयो। हिकु भेरे कंहिं संदन खां पुछा कई त ए अल्लाह पाक जा नबी अलैहिस्सलाम, अव्हांजो घर कहिड़ो आहे? फरमायाऊं, मस्जिद मुंहिंजो घर आहे। सुभान अल्लाह। ही आहे अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक किरदारु। हिन मां मालूम थियो त हिकु इस्लामी मुआशिरे जो अहम तरीन बल्कि बुनियादी मरकज़ मस्जिद आहे। मस्जिद इस्लाम जी सुञाणप आहे, दीन जी अलामत आहे ऐं हिकु मुस्लिम मुआशिरे जी इज़्ज़त ऐं वक़ार जो बुलंद तरीन मीनार आहे। प्यारा इस्लाम भाइरो, मस्जिद जी अहमियत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻायो त मस्जिद खे ज़मीन जो बहितरीन, सभिनी खां बहितरीन हिसो करार ॾिनो वियो आहे। हूअं सॼी ज़मीन अल्लाह पाक जी आहे, सॼी ज़मीन जो ख़ालिक़, सतनि आसमाननि जो ख़ालिक़ रब पाक ई आहे। पर ज़मीन जो उहो टुकड़ो जंहिंखे मस्जिद जे लाइ ख़ासि कयो वियो हुजे, उन सरज़मीन जी शान ई निराली आहे। साहिबी रसूल हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, हिकु भेरे जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह रिसालत में हाज़िर थियो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे फरमायो, ए जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम, ज़मीन जो कहिड़ो हिसो बहितर आहे? हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, ला आदरी,
या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां नथो ॼाणा। फरमायूं पोइ अल्लाह करीम खां उन जे बारे में सुवाल कर, मालूम कयो त ज़मीन जो कहिड़ो हिसो बहितर ऐं पसंदीदा आहे। हीअ ॿुधी करे बारगाह इलाही जे आदाब जो ख़्यालु कंदे हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम रोई ॾिनो ऐं अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मूंखे किथे एतिरो हक़ जो मां अल्लाह पाक खां कुझु पुछां। उहो जेको चाहींदो आहे असांखे इल्मु अता फ़रमाईंदो आहे। पोइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आसमाननि में विया। कुझु देरि खां बाद वापसि अची अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़मीन जो सभिनी खां बहितरीन हिसो मस्जिदूं आहिनि। हीअ ज़मीन अल्लाह पाक जा घर आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पुछो, ए जिब्रील, ज़मीन जो बदतरीन हिसो कहिड़ो आहे? हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम वरी आसमान ते विया। कुझु देरि खां बाद वापसि अची करे अर्ज़ु कयो, ज़मीन जो बदतरीन हिसो बाज़ारूं आहिनि। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह इन्हीअ मफ़हूम जी हिकु हदीस पाक जी शरह में लिखनि था, मस्जिदुनि में अक्सर ज़िक्रुल्लाह मसलन नमाज, जमात, खुतबो, बयान करण वग़ैरह जे लाइ हाज़िरी थींदी आहे ऐं बाज़ारुनि में अक्सर कूड़, फ़रेब, ग़ीबत वग़ैरह गुनाह वधीक हूंदा आहिनि। उन्हीअ करे मस्जिदूं बहितरीन मक़ाम आहिनि ऐं बाज़ार ज़मीन जो बदतरीन हिसो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ए आशिकान रसूल, मस्जिद बनाइण या उन जी तामीर में हिस्सो वठणु वॾी फ़ज़ीलत जो कमु आहे। अल्लाह पाक क़ुरान पाक में इरशाद फ़रमाए थो, अल्लाह जी मस्जिदुनि खे उहे ई आबाद कंदा आहिनि जेकी अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आणींदा आहिनि। मशहूर मुफ़स्सिर क़ुरान हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत जे हवाले सां फ़रमाइनि था, मालूम थियो मस्जिद बनाइण, उनखे आबाद करणु या उते बाजमात नमाज अदा करण जो शौक़ु सही मोमिन हुजण जी अलामत आहे। इंशा अल्लाहुल करीम अहिड़नि माण्हुनि जो ख़ात्मो ईमान ते थींदो। अल्लाह जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अल्लाह पाक जे लाइ मस्जिद बणाईंदो, अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में घर बणाईंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं मस्जिद उन्हीअ करे बणाई त जीअं उन में अल्लाह पाक जो ज़िक्र कयो वञे त उन जे लाइ जन्नत में घर बणायो वेंदो। काश असांखे बि मस्जिद बनाइण जी तौफ़ीक़ मिले। अल्लाह पाक वुसअत अता फ़रमाए त मुकम्मल मस्जिद बि तामीर करणु घुरिजे। वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। जेकर एतिरी वुसअत नाहे त ख़ैर अल्लाह पाक जेतिरी तौफ़ीक़ बख़्शी आहे मस्जिद जी तामीर व तरक़ी में ओतिरो ई हिसो शामिलु कयो। मस्जिद जी तामीर जे लाइ रेती, बजरी, सीमेंट वग़ैरह मुहैया करणु, मस्जिद में ज़रूरतनि टाइलूं वग़ैरह लॻाइणु, मस्जिद जो वुज़ू खानो ठहिराइणु, मिंबर ठहिराइणु, सफ़नि जो इंतज़ाम करणु वग़ैरह, हीअ सभु मस्जिद जी तामीर ऐं तरक़ी ई जो हिसो आहे। मस्जिद जी तामीर जे हवाले सां हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकु शेर आहे जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीति आहे त उहो कामयाबु आहे जेको मस्जिदूं तामीर करे थो ऐं उथंदे वेहंदे क़ुरान पढ़े थो। ए आशिकान रसूल, असांखे मस्जिदूं बणाइणियूं बि आहिनि, उन सां गॾोगॾु मस्जिदुनि खे आबाद बि करिणो आहे, नमाज़िन जो तादाद बि वधाइणो आहे, पाण बि मस्जिद में दिलि लॻाइणी आहे ऐं ॿियनि खे बि दावत ॾेई करे मस्जिदुनि ॾांहुं वठी अचिणो आहे। अल्लाह तबारक